कराची जे लियाकताबाद नंबर 10 में बमार इमारत किरी पई आहे। रेस्क्यू टीमूं वाक़े वारे हंध ॾांहुं वारनि थी वियूं आहिनि। इमारत हेठियां दुकान क़ाइमु हो जंहिंमें केरु बि मौजूदु न हो। अहम ख़बर अवां सां शेयर करियां। कराची जे लियाकताबाद नंबर 10 में बमाड़ इमारत किरी पई आहे। रेस्क्यू टीमूं वाक़े वारे हंध ॾांहुं रवानियूं थी वियूं आहिनि। इमारत हेठियां दुकान क़ाइमु हो जंहिंमें केरु बि मौजूदु न हुयो। अहम ख़बर आहे अवां सां शेयर करे रहिया आहियूं। कराची जे लियाकताबाद नंबर 10 वारी इलाइक़े में बमाड़ इमारत किरी पई आहे। रेस्क्यू टीमूं वाक़े वारे हंध रवानियूं थी वियूं आहिनि। बिल्कुल नाज़रीन, कराची जे लियाकताबाद नंबर 10 में बमाड़ इमारत किरी पई आहे। रेस्क्यू टीमूं वाक़े वारे हंध ॾांहुं रवानो थी वियूं आहिनि। इमारत हेठां दुकान क़ाइमु हो जंहिंमें केरु बि मौजूदु न हो। अहम ख़बर आहे कराची जे लियाकताबाद नंबर 10 में बमाड़ इमारत किरी पई आहे। रेस्क्यू टीमूं वाक़े वारे हंध ॾांहुं रवानो थी वियूं आहिनि। इमारत हेठां दुकान क़ाइमु हो जंहिंमें केरु बि मौजूदु न हो। कराची जे लियाकताबाद नंबर 10 में बमाड़ इमारत किरी पई आहे। रेस्क्यू टीमूं वाक़े वारे हंध ॾांहुं रवानो थी वियूं आहिनि। इमारत हेठां दुकान क़ाइमु हो जंहिंमें केरु बि मौजूदु न हो। अहम ख़बर आहे कराची जे लियाकताबाद नंबर 10 में बमाड़ इमारत किरी पई आहे। कराची जे लालू खेत 10 नंबर भरिसां 2 मंज़िला इमारत किरी आहे। इमारत किरण सबबि पूरी जेकी बिल्डिंग आहे उहा हेठि किरी पई आहे। ॿिए तरफ़ रेस्क्यू टीमूं बि उते मौजूदु आहिनि। खेनि चवणो आहे त इमारत किरण सबबि को बि हिन महिल ताईं जानी नुक़सानु न थियो आहे। ॿिए तरफ़ इहो ॿुधायो वञे पियो त इमारत हेठां दुकान हुयो उहो बि ख़ाली हुयो। किरण वक़्तु बिल्डिंग जेको आहे दुकान ख़ाली हुयो। ॿिए तरफ़ बिल्डिंग भरिसां जेको मुख़्तलिफ़ गुदाम क़ाइमु थियल आहिनि पर ही इमारत मुकमल तौर ते ढही चुकी आहे। पर हिन महिल ताईं इमारत किरण सबबि को बि जानी नुक़सानु न थियण जा इतलात न ई ज़ख़्मी थियण जा इतलात आहिनि। जी ठीकु आहे आमिर, अवां जी महिरबानी अपडेट करण लाइ।